सांगर रिपोर्ट मोहम्मद ओस्मान रूंजो एसटीपी जिले सांगड़ जो अहम इजलास एसटीपी जिले सांगड़ जो इजलास सांगड़ में थी गुजरियो जंहिंजी सदारत जिला सदर अली दिनो खास के लिए जब्बार जुड़े जे कई जंहिंमें तालका सांगड़ जे लाइ सदर सनी खान जुड़े जो ऐं साजिद बलोच नायब सदर वली मोहम्मद मंगरियो जनरल सेक्रेटरी अयाज अली जलबाणी जॉइंट सेक्रेटरी इस्माइल जूणे जो फनानिस सेक्रेटरी चूंडिया विया ऐं मज़दूर फेडरेशन ज़िला सांगड़ लाइ सलीम रज़ा दायरी के मुक़रर कयो वियो। आख़िर में चूंडिजी आयल दोस्तनि खे हल्फ खणायो वियो। ताल के सदर अल्लाह सनी जुणे जे के नामज़द कयो वियो। जन नायब सदर अल्लाह साजिद बलोच जनरल सेक्रेटरी वली मंगरियो जॉइंट सेक्रेटरी ते अयाज जलवाणी पना सेक्रेटरी ते इस्माइल जुणे जो ऐं सभिनी दोस्तनि खे मुबारक एजेंट आहे त जेको आहे तलके जी बाडी जेका आहे सा 3 माण्हुनि ते मुश्तमिल आहे। तलको वॾा आहिनि ऐं उन्हनि जा जेको आहे दोस्त पहुची कोन सघनि, उन्हनि जे लाइ असांखे 5 माण्हुनि जी बाडी असां परमिशन वरिती चेयरमैन साहब खां ऐं तंज़ीमी शोबे खां उहा परमिशन असांखे मिली। त हाणे असांजा जीवन साथी नंढा ॿेड़ियूं फांसी घाट पोइ बि असांजा ऊचा घाट सभ खां पहिरियां तलके जी चूंडिजी आयल बाडी खे समूरे दोस्तनि खे ऐं मुबारकबाद पेश कयां थो। उन सां गॾोगॾु अॼु असांजी जेके मीटिंग रखी वई आहे उहिदेदारनि जी चूंड, उन सां गॾु असां जेके उन खां पोइ सांगड़ जी अचो त सांगड़ जी स्थिति जेकी सूरत हाल तमामु गंभीर लॻी पई आहे। को बि एहतजाज करे थो या कोई धरणो हणे थो त उन्हनि ते केस दाख़िल कया था वञनि। हिकिड़ी पुलिस स्टेट बणिजी चुकी आहे। अॻे धाड़ेल हूंदा हुआ, धाड़ेल हाणे ख़तमु थिया, हाणे पुलिस जे रूप में धाड़ेल अची विया आहिनि। हाणे उहे धाड़ेल ख़तमु थिया, चोर ख़तमु थिया, हाणे पुलिस पाण मुख़्तलिफ़ रोडनि ते बीही ऐं माण्हुनि खे चेकिंग करे थी, उन खां पुरलुट करे थी ऐं मंशात हले थी। सॼो कमु जेको आहे पुलिस हाणे पाण करे। एसपी जेको आहे राशि करप्ट ऐं मंशात जो डीलर जेको आहे इहो इंसान वेंदो त असीं पोइ सुख